अस्सलाम वालेकुम एवरीबॉडी। मां सजा कमलिशा। अॼु जेको पाण टॉपिक कंदासीं उहो आहे कैपिटल करेंसी जे शायदि तव्हांखे अॻु में बि मुंहिंजा लेक्चर मिलिया हुजनि, पर उहे उनमें छा हुयो, सिर्फ़ु पाण करेंसीज़ ॾिठियूं, कैपिटल न ॾिठासीं। कुझु अहम मुल्कनि जा कैपिटल शायदि उनमें रहिजी विया हुजनि। हाणे हे मुंहिंजो नंबर आहे अकेडमी जो। इन लाइ जेको आहे तव्हांखे का बि डिफ़िकल्टी थिए थी, पाकिस्तान स्टडी ऐं जीके ऐं मैथमेटिक्स, इन टिनी सब्जेक्टनि में कंहिंमें बि तव्हांखे का डिफ़िकल्टी थिए थी, तव्हां मां सां इन नंबर ते राब्तो करे सघो था। सही आहे। अचो त कैपिटल ॾिसूं। अॼु कैपिटल पाण जेके कवर कंदासीं उहे कहिड़नि मुल्कनि जा कंदासीं जेके एशिया जी साउथ में आहिनि, साउथ एशियन मुल्क आहिनि, उन्हनि जा कैपिटल सिर्फ़ु पाण कंदासीं। ठीकु आहे। साउथ में कहिड़ा आहिनि, साउथ एशिया में कहिड़ा मुल्क आहिनि? पाकिस्तान आहे, ॿियो कहिड़ो आहे? इंडिया आहे ऐं बांग्लादेश आहे, इंडोनेशिया आहे, ॿियो नेपाल आहे, भूटान आहे, ॿियो कहिड़ो आहे? श्रीलंका आहे, मालदीव आहे, ॿियो कहिड़ो आहे? अफ़गानिस्तान आहे, सही आहे। ऐं ॿियो कहिड़ो आहे? ठीकु आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 ऐं ॿियो कहिड़ो आहे? बांग्लादेश लिखियोसीं, म्यांमार, सही आहे। हाणे ॾिसो पाकिस्तान जो कैपिटल छा आहे? पाकिस्तान जो कैपिटल आहे इस्लामाबाद, पर इहो इन जो पहिरियों कैपिटल न आहे। इन खां अॻु में जेको कैपिटल हुयो उहो हुयो कराची। सही आहे। इहो कॾहिं चेंज थियो? इहो चेंज थियो हुयो 1967। 1967 में जेको आहे ऑफिशियली जेको आहे चेंज थियो हुयो, मतिलबु आज़ादी जे 20 सालनि खां बाद में। उनखां पोइ अचो इंडिया जो कैपिटल छा आहे? न्यू दिल्ली। बांग्लादेश ढाका, इंडोनेशिया जकार्ता, नेपाल काठमांडू, भूटान थिम्फू, श्रीलंका कोलंबो, मालदीव जो माली, अफ़गानिस्तान काबुल, ॿियो म्यांमार जो आहे न्यू पैदा, ऐं ॿियूं बि कुझु शयूं इन्हनि जी ॾिसूं था जीअं इफीथेट आहिनि। इफीथेट पाकिस्तान जो छा आहे? लैंड ऑफ प्योर पीपल, एॾो को फेमस न आहे। बांग्लादेश जो आहे हिकिड़ो फेमस आहे, इन जो आहे लैंड ऑफ गोल्डन फाइबर, सही आहे। ऐं इंडोनेशिया जो बि आहे लैंड ऑफ 1000 आइलैंड्स। नेपाल जो भी तमाम फेमस आहे, लैंड ऑफ माउंटेन्स इन जे करे छो जे हिते हिकु माउंट एवरेस्ट बि हिते आहे। भूटान जो अहिड़ो को फेमस आहे कोन। श्रीलंका टीयर ड्रॉप ऑफ द इंडिया, छो जे इनजी साइज़ तमामु नंढड़ी आहे। मालदीव जो भी अहिड़ो को फेमस न आहे। अफ़गानिस्तान इन जो भी फेमस आहे। बुफर स्टेट ऑफ एशिया। अच्छा, जेको म्यांमार आहे इन जो आहे लैंड ऑफ राइस एंड टीक। इन जो पुराणो नालो बि हुयो। इन जो पुराणो नालो छा हुयो? बर्मा। सही आहे। जेको 1937 में आज़ादु थियो हुयो सब कॉन्टिनेंट मां, मतिलबु इंडिया मां। सही आहे। ऐं इन जो नालो कॾहिं चेंज थियो? इन जो नालो चेंज थियो हुयो 1999 में। ठीकु आहे। इन जो नालो बर्मा में चेंज थियो। ऐं ॿियो श्रीलंका जो बि ओल्ड नालो छा हुयो? साइलोन। कॾहिं चेंज थियो? 1972 में। ठीकु आहे। ओल्ड नेम्स भी हिकु ॿ थी विया। इंडोनेशिया लैंड ऑफ 1000,
ठीकु आहे। अॼु जो इहो पंहिंजो लेक्चर काफ़ी आहे। इनमें 10 कैपिटल्स अथव, इहे यादि कजो ऐं इन्हनि सां कुझु रिलेटेड जेकी इंफॉर्मेशन आहे उहा बि तव्हांखे मां ॾिनी।